जय झूलेलाल, मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू त कयूं अॼु जे तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 24 डिसेंबर 2023 आर्तवार जो ॾींहुं, हिंदू महीनो मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष जी 13 तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते कोई बि वॾो इन्वेस्टमेंट या नओं कमु शुरू करणु अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। हुन जे लाइ मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अगरि अॼु कोई नओं कमु शुरू करणो हुजे या कोई पार्टनरशिप में बि कमु करणो हुजे, अॼु जो ॾींहुं तमामु लाभदायक थींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो। अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे हिसाब किताब में थोरो ध्यानु ॾियणो पवंदो, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण रहंदो। अॼु भगवान गणेश जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु पंहिंजे शत्रुअनि ते विजय जी प्राप्ति थींदी। कार्यस्थल ते बि काई अपॉर्चुनिटी मिलंदी जंहिंमें तव्हांखे सफलता जी प्राप्ति थींदी। अॼु स्वास्थ्य भी उत्तम रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य में डपु या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। अॼु भगवान सूर्य खे जल चाढ़ण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थियण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी पूजा तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते बि तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। अॼु गांइ खे चारो खाराइण सां तव्हांजो ॾींहुं अञा बहितर थी थो सघे। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल में ऐं पंहिंजे घर में माहौल तमामु सुठो मिलंदो। मन अॼु हुननि जो ख़ुशि रहंदो। ॾींहुं सुख सां गुज़रंदो। स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे घर में वाणीअ ते तमामु कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे। तमामु सोचे सम्झे करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु तव्हांखे धन प्राप्ति थी सघे। तव्हांजो स्वास्थ्य अॼु साधारण ई रहंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य जो, ख़ासि करे पंहिंजे गले जो ध्यानु रखणो आहे। त हुन जे लाइ थधियूं शयूं हुननि खे थी सघे त अवॉइड करणियूं आहे त बहितर रहंदो। तव्हांखे अॼु धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। ओवरऑल ॾींहुं अॼु तव्हांजो सुठो ई गुज़रंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। कार्यस्थल ते तव्हांजो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मीन राशि। मीन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा बि सुठा योग बीठल आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। खुरमे जो वण। अॼु जे एपिसोड में तव्हांखे ॿुधाईंदासीं खुरमे जे वण जे बारे में, यानी खजूर जे वण जे बारे में। त अगरि तव्हां किथे ईंदे वेंदे अगरि खजूर जे वण खे तव्हां ॾिसो था त उहो तव्हां जे लाइ शुभ संकेत मञियो वेंदो आहे। पर अगरि तव्हांजे घर जे अॻियां या पुठियां पासे अगरि इहो वण आहे त इहो चवंदा आहिनि कि धन नाशक वण हूंदो आहे। इहो वण अगरि अॻियां हूंदो आहे घर जे या पुठियां हूंदो आहे, हुन सां
घर में तमामु अशांती रहंदी आहे, घर वारनि सां हिक ॿिए सां मनमुटाव थींदो रहंदो आहे, साण ई साण जेका नेगेटिव एनर्जी हूंदी आहे उहा हमेशह घर में वधंदी रहंदी आहे। त अगरि तव्हांजे घर जे आसे पासे में कोई बि वण हुजे जहिड़ो जंहिंसां तव्हांखे इहो महसूसु थींदो हुजे त जल्द सां जल्द उहो वण कटाए करे या वण खे किथे बि ॿिए पासे लॻाराए करे तव्हां इहो पंहिंजे घर जी औरा सुठी वापसि करे था सघो। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे रूही जी जो, जेके पूना महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जी शादीअ खां पोइ जाम तकलीफ़ूं थी हलनि। त रूही जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां अहिड़ो कोई बि ग्रह न वेठो आहे जेको तव्हांजो बुरो कंदो हुजे या अशुभ फल तव्हांखे प्रदान कंदो हुजे। थी सघे त गणेश चौथ जी तव्हां पूजा करणु चालू कयो, गणेश भॻवान जी नित्य पूजा कयो, भॻवान खे सनानु कराए, केसर जो तिलक लॻाए, चांवर गुल रोज़ चाढ़ींदा कयो ऐं घटि में घटि 11 दफ़ा रोज़ ओम श्री गणेशाय नमः जो जाप कयो त तव्हांजो मन बि शांति रहंदो ऐं जेका विघ्न या बाधाऊं जेको अचनि थियूं या तकलीफ़ूं हलनि थियूं उहे दूर थी वेंदियूं। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई, वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल आहिनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।